बुकेरा शरीफ में ज़मींदार वलीदार जरवार पारां पुलिस जी ASI इमनशाद फिरोज खिलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस। ज़मींदार वलीदार जरवार प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बुकेरा शरीफ थाणे जो ASI हाशिम बहराणी ऐं बुकेरा शरीफ भे पासे में मंशात विकिरो कंदड़ कमाल बुरफ़त ख़ान बुरफ़त ऐं हाजन बुरफ़त जी सरेआम पुठ भराई करे रहियो आहे। बुकेरा शरीफ वलीदार जरवार प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वधीक चयो त मंशात फिरोज कमाल ख़ान बुरफ़त ऐं हाजन बुरफ़त जेके कुछ ॾींहं पहिरीं मुंहिंजे हारी खे ज़मीन ते बिला जवाज़ हमलो करे सख़्त ज़ख़्मी करे भॼी विया, जिन ख़िलाफ़ बुकेरा शरीफ थाणे ते FIR पिणु दाख़िल कराई आहे। बुकेरा शरीफ थाणे जो ASI हाशिम बहराणी जवाबदारनि जी धुर बणियल आहे, जेको जवाबदारनि जी ज़मानत कराइण ऐं ज़मानत जा बॉन्ड ठहिराइण में शामिल आहे। हिननि वधीक चयो त आउं SSP टंडोल हया DIG हैदराबाद ऐं IG सिंध खां मुतालबो थो करियां त पुलिस जो ASI जवाबदारनि सां लुड़बड़ियल आहे, जंहिं ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।